अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध जी राजधानी कराची केतिरे वक़्त खां दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। दहशतगर्दनि जूं कार्रवायूं हूअं त सॼे मुल्क में थींदियूं रहनि थियूं। बम धमाका, आपघाती हमलनि ऐं टारगेट किलिंग वसीले केतिरा ई माण्हू पंहिंजी हयाती विञाए चुका आहिनि। तोड़े जो कराची में दहशतगर्दनि ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल टारगेटेड ऑपरेशन पिणु जारी आहे, पर उन बावजूद बि आम माण्हुनि खां अलावा सिक्योरिटी ते मुक़रर अहलकारनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि ख़िलाफ़ बि दहशतगर्दनि जूं कार्रवायूं हाणे ज़ोर वठंदियूं पयूं वञनि ऐं अहिड़ियूं कार्रवायूं सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में भी शुरू कई वयूं आहिनि, जंहिंमें दहशतगर्दनि पुलिस ख़िलाफ़ टारगेटेड हमला शुरू करे छॾिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं त छा दहशतगर्दनि जूं कार्रवायूं कराची खां हटी करे सिंध जे ॿियनि शहरनि ॾांहुं उन्हनि जो रुख़ वधी रहियो आहे। अॼु असां फ़ोन ते पंहिंजनि महिमाननि खे लाइन ते वठंदासीं। इन वक़्तु असां सां लाइन ते हैदराबाद जो ब्यूरो चीफ ख़ालिद चांडियो आहे, जंहिंखां पुछंदासीं त हैदराबाद में अमन अमान जी ख़राब थींदड़ सूरत हाल जा कहिड़ा सबब नज़र अचनि था। ख़ालिद, गुज़िरियल केतिरे वक़्त खां हैदराबाद में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी रही आहे, बज़ाहिर हिन जा कहिड़ा सबब नज़र अचनि था? छा पुलिस उते पंहिंजी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे जो आम माण्हू अज़ाब हेठि आहिनि? हैदराबाद में जेका क्राइम जी ही स्पेशली मुझो जेको आहे शायद तव्हां जेके 13 पुलिस वारा एहलकार शहीद थिया आहिनि, तव्हांजो फोकस यकीनन इहो हूंदो। ऐं क्राइम रूटीन सभिनि आहे हैदराबाद में, स्ट्रीट क्राइम तमामु घणो वधियो आहे हिननि 2-3 सालनि जे अंदरि। पर ही जेको तक़रीबन 8 महीननि जे अंदरि ऐं 8 महीननि जे अंदरि जेके पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि, टारगेट करे क़तल कया विया आहिनि, इन्हनि जो हिन वक़्तु 13 जेको आहे सो उहो त आहे फिगर ज़ाहिर थियो आहे। ऐं पुलिस हिकु जेको उनजी इन्वेस्टिगेशन घण तरफ़ी इन्वेस्टिगेशन कई आहे ऐं इन में हिकु फरहान नाले जो आहे हिंदुस्तान, उहो पुलिस गिरफ़्तार कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां इनजी इंट्रोगेशन हले पई। पर पुलिस हिनखे केस खे तमामु घणो सीक्रेट रखियो आहे ऐं ऑफिशियली अञा ताईं का अहिड़ी ब्रीफिंग न DIG ॾिनी आहे, न SSP ब्रीफिंग करे चुको आहे इन मामले ते त ही टारगेट छाकाणि पुलिस वारा 13 पुलिस वारा शहीद थिया आहिनि ऐं उन 13 पुलिस वारा टारगेट थिया आहिनि, यकीनन स्टेट टारगेट थी आहे। हाणे स्टेट जॾहिं टारगेट थिए थी त उन जो यकीनन स्टेट खे टारगेट ईअं ज़ारा को माण्हू नथो करे सघे, को इंडिविजुअल माण्हू नथो करे सघे। उनमें ज़रूर के एक्सट्रीमिस्ट क़ुवतूं थी सघनि थियूं, के हैबिचुअल थी सघनि था। ओवरऑल पुलिस जो जेको रहियो आहे जंहिंमें इनकाउंटर थियनि था, पुलिस कॾहिं कॾहिं माण्हू ॿधी माना उन्हनि खे मारे छॾे थी, हैबिचुअल क्रिमिनल्स बि टारगेट करे सघनि था इंतकामी तौर ते। पर मक़सद ऑफिशियली पुलिस जो, हैदराबाद पुलिस जो एॾे वॾे जेका हिकिड़ी टेररिस्ट एक्टिविटी हिनखे चई सघिजे थो, हिकिड़ी दहशतगर्द एक्टिविटी आहे, या बि टारगेट करे ऐं पुलिस एहलकारनि खे मारियो वञे, नतीजे में हुनजो आम हैदराबाद जी सिविल सोसाइटी ते एॾो असरु पियो आहे जो माण्हू इहो सम्झनि था त पुलिस जे हेॾा ज़िम्मेवार पुलिस ऑफिसर हैदराबाद में वेठा आहिनि ऐं हिन साल 8 महीने खां ऐं जेको 4 पुलिस एहलकार मुआवा हुए अॻे साल में मुआवा तक़रीबन हिन साल 1.25 साल जे अंदरि ई सॼी कार्रवायूं थियूं आहिनि। पब्लिक एतिरो हिफाज़त में आहे। ख़ालिद, बज़ाहिर कहिड़ी वजह नज़र थी अचे? हैदराबाद नंढो शहर आहे ऐं हैदराबाद अमन अमान जे हवाले सां तमामु घणो मशहूरु रहियो आहे। त हैदराबाद में कॾहिं बि क्राइम जो रेशो एतिरो न रहियो आहे जेतिरो हाणे ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। कहिड़ी वजह आहे? वजह आहे जो हिकु नंढड़े शहर में दहशतगर्द अचनि बि था, पंहिंजो कार्रवायूं करे आसानी सां फरार बि थी वञनि था। असल में छा आहे त जेको पुलिस जो माइंड सेट या पुलिस जी जेका आहे कार्रवाई जे हवाले सां तरीक़ेकार स्ट्रेटजी आहे जेका सभिनी इन पुराणे दौर जी आहे। पुलिस खे को बि अपडेट करण लाइ हिननि अञा को प्लानिंग जी कोन कई आहे। इहो ओवरऑल सवाल आहे सॼे सिंध पुलिस जे लाइ। ऐं हिननि जी तक़रीबन जेका पॉपुलेशन आहे हैदराबाद जी, उहा हिन वक़्तु तक़रीबन 25 लख पॉपुलेशन जेका आहे सा रिकॉर्डेड पॉपुलेशन आहे। 1998 आदमशुमारी हुई, न त 18 लख हैदराबाद जी पॉपुलेशन थी, पर हींअर 26 लख पॉपुलेशन आहे। तक़रीबन 27 थाणा 26 लख माण्हुनि जे लाइ प्रैक्टिकली एग्जिस्ट कनि था। हिननि जी हालत पुलिस जी आहे, पुलिस रिफॉर्म्स जी, पुलिस इंफ्रास्ट्रक्चर जी, पुलिस नेटवर्क जी, जो 27 थाणा जेके आहिनि से मौजूद आहिनि। 27 मां 15 थाणनि त खेर पंहिंजूं बिल्डिंग्स बि कोन्हनि। माना नसीनगर थाणे खे पंहिंजी बिल्डिंग कोन्हे, भेटाई नगर थाणे खे पंहिंजी बिल्डिंग कोन्हे, मकी शाह हिकिड़े क्वार्टर में जेको आहे थाणो आहे, राति जो तव्हां वञी ॾिसो त तव्हांखे हैरानगी थींदी त थाणे
उनजी अधु पुलिस एहलकार हिननि जा हिकिड़ो त पुलिस जी शॉर्टेज आहे ऐं जेतिरी पॉपुलेशन आहे उनजे हवाले सां पुलिस ऑफिसर ब्रीफिंगूं ॾींदा रहिया आहिनि जिन मक़सदा साहिबनि खे जे थ्रू चवंदा रहिया आहिनि त बाबा असांखे पुलिस नफ़री वधाए ॾियो मोबाइलूं वधाए ॾियो पेट्रोलिंग जे लाइ असांखे वसाइल वधाए ॾियो पुलिस खे नए तरीक़े सां ट्रेन करियो पर हिते हालत इहा आहे जो तव्हां राति जो यकीन कयो जेॾी महिल निकिरिजे थो फिरायो कारोबारी मर्कज़ पुलिस वारा पिया उबाचो ॾींदा आहिनि पुलिस वारा पिया मोबाइलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि जदीद तर्ज़ जी ट्रेनिंग ई थियल कोन्हे पुलिस खे केतिरो हाई अलर्ट रखिणो आहे पुलिस खे केतिरो कॉन्शियस रखिणो आहे पुलिस केतिरो फिज़िकली तौर ते अलर्ट रहे जो केॾी महिल का वारदात थिए त पुलिस क्विक माना हिकिड़ी कार्रवाई करे ऐं ॿियो को मैप जेका जोग्राफी आहे हैदराबाद जी जेके इंटरनल रस्ता आहिनि हैदराबाद जा तव्हां हैदराबाद में हलनि न त हूंदो ईअं आहे त तव्हां कंहिं बि ज़िले में वञो लाहौर हलिया वञो बलोचिस्तान हलिया वञो ॿिए कंहिं सूबे में हलिया वञो तव्हां जॾहिं कंहिं बि ज़िले में अंदरि दाख़िल थींदो त तव्हां अॻु में मेन पॉइंटनि ते नाका हूंदा हुआ मुख़्तलिफ़ जेके आहिनि चेकिंग जा मुख़्तलिफ़ पॉइंट्स हूंदा हुआ उतां खां माण्हू अॻु कॉन्शियस हूंदो त का शइ खणी नथो वञी सघां हैदराबाद में हींअर तव्हां आराम सां जितां वणे उतां आराम सां तव्हां कोटड़ी अचो बचा बंधन खां अचो कब्ज़ा जिते लैंड माफिया एक्टिविटी आहे उतां अचो हैदराबाद में का बि अहिड़ी दाख़िला वारी पॉइंट कोन्हे जिते हिननि खे ख़बर हुजे त असीं केॾी महिल बि को माण्हू अची वञे का वारदात करे वञे सो ओवरऑल बराबर हिकिड़ो तमामु रवायतणो आहे ऐं बेहसी थी चुकी आहे ऐं पुलिस जो जेको उहो आहे ऑपरेशनल जेको तरीक़ो आहे उन सॼी मक़सदात हिकिड़ी भींग करे छॾी आहे ऐं का बि शोरितो जी का बि न आहे संजीदगी न आहे न को हुकूमत जी संजीदगी आहे नतीजे में एॾा वॾा वाक़िया थियनि था एॾो वॾो क्राइम थिए थो घरनि में धाड़े फोरूं 5-5 8 फोरूं घरनि में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल थिए 3 कलाक 2.5 कलाक जेको आहे सो तव्हांखे हैरानगी थींदी पाकिस्तान सजाद में हिकिड़ो आखूंदनि जो बंगलो आहे उन आखूंदनि जे बंगले में एॾा जदीद औज़ार खसाया हुआ उन्हनि जे घर में 3 दफ़ा ऑफिशियली बिटाईनगर थाणे जी हद में अहिड़े क़िस्म जी वारदात थी जिन में उन्हनि जा लखे रुपया ज़ेवर कैश सभु खणी विया ख़ालिद हैदराबाद में जेको क्राइम जो रेशियो वधियो आहे तव्हां सम्झो था त हिन में दहशतगर्दी जो अंसर मुलविस थी सघे थो या आम ॾोहारी आहिनि जेके इन तरह जूं कार्रवायूं कनि था ॾिसो हाणे ही जेको ओवरऑल दहशतगर्दी आहे सॼे मुल्क जे अंदरि ऐं ही जेको पुलिस टारगेट हींअर थी आहे इन जो यकीनन हिकिड़ो जेके मज़हब आहिनि इंटरनल पुलिस जूं जेके इन्वेस्टिगेशन आहिनि उनजे हवाले सां इहो हिकिड़ो थियो आहे त हिकिड़ी कालदम तंज़ीम आहे उनजी का गेम जेका आहे थी सघे थी उनमें कुझु माण्हुनि जा नाला बि हिननि सीक्रेट उन्हनि रखिया पिया आहिनि ऐं त उन्हनि माण्हुनि जा फिरके वारियत जे हवाले सां को थी सघे थो या पाण हिकिड़ो इंडिपेंडेंट उन्हनि हिकिड़ो नेटवर्क ठाहे वरितो आहे जेके ही कार्रवायूं कनि पिया सो दहशतगर्द तंज़ीमूं यकीनन हिननि जे पुठियां ऑपरेट कंदियूं हूंदियूं पर ऑफिशियली मूं जीअं तव्हांखे ॿुधायो आहे ऑफिशियली हैदराबाद में एतिरे अरसे में तमामु वॾा क्राइम हैदराबाद में थिया आहिनि पर ऑफिशियली पुलिस खे का ख़बर न जेको आहे सो जेकॾहिं आहे बि त हुननि जी या त इन्वेस्टिगेशन जी रिपोर्टूं वीक आहिनि या ईअं थलियूं छसियूं रिपोर्टियूं आहिनि जो हू माना हुनखे रिकॉर्ड ते नथा आणनि कंहिं बि वॾी वारदात खे शायदि इन सां असां हिकिड़ी ऑथेंटिकेटेड शइ न ॾेई सघूं ख़ालिद हिकिड़ो अहम सवाल मुंहिंजे ज़हन में अचे पियो तव्हां सम्झो था त जीअं कराची में मुख़्तलिफ़ आबादियुनि में धारिया जेके आबाद आहिनि मुख़्तलिफ़ ॿियूं क़ौमूं जेके अची ॿियनि सूबनि मां रहियूं आहिनि उन्हनि जूं कुझु मशकूक सरगर्मियूं उन्हनि जा मशकूक जेके अमल बि दहशतगर्दी जो सबबु बणिजनि था तव्हां सम्झो था हैदराबाद में बि कुझु इन क़िस्म जा मशकूक माण्हू या मशकूक क़िस्म जे माण्हुनि जूं आबादियूं वसंदियूं आहिनि बिल्कुलु मख़सूस शकी आबादियूं आहिनि ऐं जेका ख़ुशूसन कबाइल जा जेके माण्हू आहिनि उहे हिते जेके रहनि था उहो पुलिस खे ख़बर ई कोन्हे कहिड़नि इलाइक़नि में आहिनि ख़ालिद उहे कहिड़नि इलाइक़नि में डीआईजी सनाउल आबासी हींअर कुझु एक्टिविटीज़ कयूं आहिनि मदरसनि खे रजिस्टर करायो आहे कुझु मेन नेशनल हाईवेज़ ते मोटर हाईवेज़ जेके आहिनि उन्हनि ते उन जेके बि मुख़्तलिफ़ थाक आहिनि ॿाहिरियां ईंदड़ माण्हुनि जा या इवन उन्हनि जा पेट्रोल पंप सीएन जूं या ॿिया कारोबारी मर्कज़ उते हुन चेक रखायो आहे सनाउल आबासी पंहिंजे तौर ते छाकाणि उहो प्रोफेशनली हिकिड़ो सदाईं रहियो आहे कॉन्शियस रहियो आहे हिन मामलनि ते इंडिविजुअली हुनजो बिल्कुलु हू कोशिशि करे थो त असां इहा ख़बरचार वठूं ऐं शकी हालतूं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त
सराउंडिंग में हैदराबाद जे सराउंडिंग में ऐं हैदराबाद जे अंदर बि जीअं विच में हिकिड़ी ॻाल्हि थी हुई त कुझु अहिड़ा रिक्शा ड्राइवर आहिनि जिन खे जेको आहे का बि ॿोली जेका उन्हनि जी सम्झ में नथी अचे, उन्हनि जे रिक्शा ते इवन नंबर प्लेटूं बि लॻल न आहिनि, उहे रिक्शा ईअं हैदराबाद में हलंदा था हुजनि, उहे माण्हू केरु आहिनि, किथां आयल आहिनि, इन क़िस्म जूं डिस्कशन्स या हिकिड़ो शको शुबात हिननि जा रहिया बि आहिनि इन्वेस्टिगेशन में। हैदराबाद में बिल्कुलु आहे अहिड़ियूं आबादियूं हिननि जे हुन में हुअणु खपनि जे करे न आहिनि बि, पर हैदराबाद में ज़रूरु अहिड़ियूं आबादियूं आहिनि जेके 12 माण्हू आयल आहिनि, उहे हिते अची मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि था, हिते आबाद थियल आहिनि। महिरबानी ख़ालिद अवां जी। नाज़रीन, हिन वक़्तु असां हैदराबाद जो ब्यूरो चीफ ख़ालिद चांडियो लाइन ते हो, जीअं असांखे ॿुधायो त हैदराबाद में क्राइम जो रेशो तमामु घणो वधी वियो आहे। गुज़िरियल 2-3 सालनि खां हैदराबाद अमन अमान जे हवाले सां बहितरीन शहर सम्झो वेंदो हो। इन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि त पुलिस जे अहलकारनि ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थियनि थियूं या आम माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके दहशतगर्द कार्रवायूं कनि था त उन्हनि ते का ऑफिशियली ब्रीफिंग नथी ॾिनी वञे, पुलिस ज़िम्मेवारी सां जांच नथी करे ऐं जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे, उन्हनि ताईं उन्हनि जी पहुच मुमकिन नथी बणिजी सघे, जंहिं करे ॾींहों ॾींहुं दहशतगर्दनि जूं कार्रवायूं वधंदी थियूं वञनि। ऐं इन खां अलावा इन जो वॾो सबब जेके शकी क़िस्म जूं जेके आबादियूं आहिनि, जेके अहिड़ा जेके माण्हू आहिनि पुलिस जी नज़रुनि खां कीअं जेके आहिनि से ओझल रही सघनि था, ऐं पुलिस उन्हनि हिकिड़े ई नंढड़े शहर में रहंदे पुलिस जी नज़र उन्हनि माण्हुनि ते छो नथी पए, यकीनन इहो सवालिया निशान आहे। हिन वक़्तु असां कोशिशि कंदासीं त DIG सनाउल्लाह अब्बासी खे लाइन ते वठूं ऐं उन्हनि खां इन हवाले सां वधीक मालूमात वठूं, पर प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिन वक़्तु असां सां हैदराबाद जो DIG सनाउल्लाह अब्बासी लाइन ते आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अब्बासी साहब, हैदराबाद में गुज़िरियल 2-3 सालनि खां क्राइम जो रेशो वधंदे नज़र अचे थो, इन जा तव्हांजी नज़र में कहिड़ा सबब थी सघनि था? छा पुलिस दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे, दहशतगर्दनि खे पंहिंजी पकड़ में नथी आणे? मैडम, मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां, महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, उहा जेका तव्हां चओ था न क्राइम जो रेशो वधंदो थो वञे, मां इन सां इख़्तिलाफ़ कंदुसि। उहो हिनजे करे त बेसिकली स्टेटिक्स जेका आहे न उहा ॿुधाए थी त क्राइम जो वधियो कोन्हे। क्राइम इहो त चई सघिजे थो त क्राइम थिए पियो, जीअं उन 2 ॾींहंनि खां अॻु में सिपाही जेके 3 शहीद थी विया, उहो सिपाहियुनि जे किलिंग जे रेशो में वधाई आई आहे। इहा इन ॻाल्हि ताईं मां सहमत आहियां। सिपाही अॻु में एतिरा शहीद न थींदा, पर जनरल क्राइम जेको आहे न, जनरल क्राइम घटि आहे, जीअं किडनैपिंग फॉर रैंसम हाणे हैदराबाद में आहे ई कोन, ऐं ॿियो जेको क्राइम आहे, लेकिन चइजे त क्राइम आहे साईं, इन ॻाल्हि ते माना बहस मुबाहिज़ो करे सघे थो। बेसिकली हे जेको इशू हाणे उथियो आहे उहो पुलिस जे किलिंग सां उथियो आहे, जेके उन ॾींहुं 3 शहीद थिया आहिनि। पर अब्बासी साहब, कुछ वक्त खां हैदराबाद में बिरादरी जा जहिड़ा या सोलंगी बिरादरी जे माण्हुनि खे निशानो बणायो वियो, 4-5 भाइरनि खे, जेसिताईं मुंहिंजे ज़हन में अचे थो, मूंखे यादि आहे, उन्हनि खे निशानो बणायो वियो। वापारियुनि कुझु वक़्तु अॻु में हैदराबाद में बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कयो हो, त छा तव्हां नथा सम्झो त उहो ई तसलसल आहे? वधंदे वधंदे इहे कार्रवायूं हाणे पुलिस अहलकारनि ताईं पहुची चुकियूं आहिनि। न, हे जेको पुलिस अहलकारनि जो आहिनि न, पुलिस अहलकार ॿिए पर्सपेक्टिव में माना शहीद पिया थियनि। पुलिस अहलकार, मुंहिंजी जेका असेसमेंट आहे उहा आहे, तव्हांजी जेके जिहादी तंज़ीमूं आहिनि, हरकतुल मुजाहिदीन, उहे इहे कार्रवायूं कनि पिया। ऐं हिते बेसिकली जेसिताईं मुंहिंजी असेसमेंट आहे त हिते हिन साल में 9 पुलिस ऑफिसर शहीद थिया आहिनि हिते इन में। ऐं पुठे साल हिकिड़ो 26/11 ते 26/11 माना नवंबर में 27 नवंबर, हा 26 मुंहिंजे ख्याल में 6 या 26/11 ते ए सेक्शन में 4 पुलिस ऑफिसर शहीद थिया हुआ। हाणे इहा ख़बर पई आहे रिसेंटली, हाणे जेको फॉरेंसिक एविडेंस इहा त इहे जेके 3 वाक़िया हुया, माना पुठियों साल जो वाक़ियो ऐं जेको टोलियों वारो वाक़ियो आहे इहो, ऐं हुसैनाबाद में 2 शहीद थिया सिपाही बिल्डर जे घर जे ॿाहिरां बीठा हुया। इन्हनि 3 वाक़ियनि में हिकिड़ो ज़रूर मुलविस आहे, छो त इन्हनि 3 वाक़ियनि में त जेके एमटीज़ मिलियूं आहिनि उहे मैच करे वयूं आहिनि, त माना हिकिड़ो ई असलो इस्तेमालु थियो आहे। इन मां हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, उहा इहा
त इहो जेको हुसैनाबाद जो वाक़ियो थियो जंहिंमें 2 सिपाही शहीद थिया उनमें असां हैदराबाद पुलिस हिकिड़ो अधु को हिकिड़ो पुलिस इनकाउंटर में 4-5 ॾींहं अॻु में मारियो हुयो। उन मरण खां अॻु में कंफेस कयो त असां इहे जेके आहिनि न से 2 माण्हू मां शहीद कया आहिनि। तो हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त पुलिस जी जेका किलिंग आहे उहा वधी आहे ऐं उनमें हे जेके गैंगस्टर आहिनि ऐं जिहादी जेको ग्रुप आहे हिकिड़ो हरकतुल मुजाहिदीन जो असांजी असेसमेंट मुताबिक़ मां को नथो चई सघां त इनिशियल रिपोर्ट्स आहिनि सुभाणे थी सघे थो को ॿियो ग्रुप निकिले त उहे मुलविस आहिनि उन्हनि खे असां आइडेंटिफाई कयो आहे कोशिशि कयूं था त उन्हनि खे गिरफ़्तार अब्बासी साहब मां तव्हांखे हिते इहो सवाल कंदमि हिकिड़ो त असांखे आम ॾोहारियुनि जो सामनो आहे जेके स्ट्रीट क्राइम कनि था मोबाइल फोनूं छिकिन था माण्हुनि खां पैसा फुरकनि था ॿियो जेको ही तव्हां चओ पिया त कालदम तंज़ीम जो जेको नेटवर्क हैदराबाद में मज़बूत थियो आहे इहा वॾी हैरान कंदड़ ॻाल्हि कोन्हे त हैदराबाद में हिननि जो नेटवर्क हैदराबाद तमामु नंढो शहर आहे छा इन तरह जो जेके ॻुझियूं कारवायूं आहिनि या शकी क़िस्म जा जेके माण्हू आहिनि उहे हैदराबाद पुलिस खां कीअं नज़रुनि खां जेको आहे सो ओझल रही सघनि था ऐं कीअं उन्हनि पंहिंजो नेटवर्क एॾो मज़बूत कयो आहे हैदराबाद जहिड़े शहर में? मां तव्हांखे हिकिड़ी फैक्ट्स ॿुधायां त बेसिकली इहा सिर्फ़ु हाणे अॼु जी या कल्ह जी या ट्रोजूं जी ॻाल्हि कोन्हे पुठियनि 10-20 सालनि खां छा थियो आहे हिते हैदराबाद में तव्हांखे माना हैरत थींदी त हिते 800 जे क़रीब मदरसा खुलिया आहिनि ऐं इन्हनि 800 मदरसनि में 50,000 तालिब इल्म पढ़नि पिया। 50,000 मां 25,000 देबंद स्कूल ऑफ थाट जा आहिनि। इहो 15-20 सालनि खां वठी करे इहो हले पियो जंहिंखे कंहिं रोकियो कोन। सो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त इहा एतिरी डेवलपमेंट थी चुकी हुई ऐं तव्हां उन खां पोइ तव्हांखे ॿुधायां हिते जेके ॿिया ॿाहिरियां माण्हू आया आहिनि उन्हनि जी का सर्वे कान्हे का डॉक्यूमेंटेशन उन्हनि माण्हुनि जी कोन्हे अचे हिते वेही रहिया आहिनि। त इहे सभु चैलेंजिस त पुलिस खे ॾिसणा था पवनि न त केरु आहे ख़बर ई कोन्हे त महले में या गलीअ में केरु वेठो आहे उन्हनि जी का फिंगर प्रिंट्स कोन्हे उनमें को बि नातरा जो रिकॉर्ड कोन्हे। चवण जो मक़सदु इहे सभु इहे जेके ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थो उन्हनि सां हाणे असां छा कयो आहे असां इहो कयो आहे रिसेंटली तव्हांखे थो ॿुधायां असां हाणे हिते हैदराबाद में एतिरो एक्सट्रीमिज़म वधी वियो हुयो जो हे सभु माण्हू जेके को जुलूस पियो कढे अंजुमन सिपाही साहिब आहे को शीहनि जी तंज़ीम जुलूस पई कढे को जीअं सिंध जो माण्हू जुलूस पियो कढे त जुलूसनि में फायरिंग पिया कनि। पोइ असां हाणे छा कयो आहे असां इहो कयो त हिते 4th शेड्यूल आहे एंटी टेररिस्ट एक्ट जो 4th शेड्यूल आहे जंहिंमें इन्हनि माण्हुनि जी सभिनी जी जेके बि आहिनि मॉनिटरिंग करणी आहे उन्हनि जा असां 150 माण्हुनि जा नाला लिखी मोकिलिया आहिनि होम डिपार्टमेंट खे त असांखे इजाज़त ॾिनी वञे त असां हिननि जी एक्टिविटीज़ मॉनिटर कयूं जंहिंमें अंजुमन सिपाही साहिब जा माण्हू आहिनि शिया हज़रात आहिनि नेशनलिस्ट आहिनि एथनिक पार्टीअ जा माण्हू आहिनि 150 माण्हुनि जी असां लिस्ट उन्हनि खे ॾिनी आहे त असांखे उन्हनि जी मॉनिटरिंग इहा थींदी त बाबा इहे फाइनेंसिस किथां था आणनि पैसा किथां पिया आणनि इहे छा पिया कनि या छा न पिया कनि असांखे हुन इजाज़त ॾिनी हिकिड़ो इहो ॿियो हिते आज़ार इहो थियो त जेको माण्हू मस्जिदनि में इहे सभु रुगो लाउड स्पीकर पिया इस्तेमालु कनि वेठा सुबुह थी थिए मंझंदि थी थिए शाम थी थिए को टाइम कोन्हे को जेको आहे जुलूस कढियो बीठो आहे त उनजे ख़िलाफ़ असां 41 पर्चा रजिस्टर कया आहिनि 2-3 ॾींहंनि खां त जेका इंतिहा पसंदी आहे उहा घटिजे सरकार वटि या पुलिस वटि इहे ई असां वटि टूल्स आहिनि जेके असां ॿुधाए सघूं था असां मतिलबु इन्हनि जे थ्रू ई असां इंतिहा पसंदीअ खे घटाए सघूं था। चौथी असां इहा ॻाल्हि कई आहे जेके अफ़गान मुहाजिरीन हिते आया तव्हांखे ख़बर आहे त अफ़गान मुहाजिरीन हिते अंदरून सिंध में जेका मूं वटि फिगर्स आहिनि उहे इहे आहिनि त 53,000 त आहिनि कराचीअ में ऐं 15,000 जेके अंदरून सिंध में आहिनि। असां उन्हनि खे तव्हांखे ॿुधायां माना 800 माण्हू हितां कढिया आहिनि हैदराबाद मां एक्सपेल कया आहिनि अफ़गानिस्तान जेके वञण जे लाइ हिननि खे हितां कढो ऐं हितां कोर्टुनि में उन्हनि जो फॉरेनर्स एक्ट में हिननि जे ख़िलाफ़ पर्चा ॾिना आहिनि त हिननि खे तव्हां हितां कढो। हिते ॿियो छा थियो आहे सॼो जेको हाईवे तव्हांजो आहे पूरो हाईवे ते हेलो जी जी बिल्कुल मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधां पई अब्बासी साहब कंटिन्यू कयो प्लीज। हे जेके हाईवे ते पेट्रोल पंप आहिनि मतिलबु उन्हनि में नॉर्थ वज़ीरिस्तान ऐं साउथ वज़ीरिस्तान जा पेट्रोल पंप आहिनि उन्हनि जी इन्वेस्टमेंट वधीक आहे ऐं उन्हनि जी जेका इनकम आहे उहा घटि आहे उन मां इहो ई सम्झ में अचे थो त माना इन्हनि जो कुझु न कुझु ॿियो तरीक़ो हूंदो। असां उन्हनि मां 34 पेट्रोल पंपनि जे लाइ लिखी मोकिलियो त हिननि खे तव्हां कैंसिल कयो DC साहिबनि उन्हनि खे कैंसिल कयो पर हाई कोर्ट वरी उन्हनि खे रीस्टोर करे छॾियो आहे। चवण जो मक़सदु असां पंहिंजे हिसाब सां थी सघे थो कोताहियूं आहिनि पुलिस जो पर उनजे बावजूद बि जेको पुलिस जे हथ में आहे उहो कयूं पिया
ये जेके तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॿुधायमि, इहे सभु असां स्टेप्स वठूं पिया। तव्हांखे हाणे तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अहम ॻाल्हि आई आहे। एयरपोर्ट जेको कराचीअ में हमिलो थियो, उन जा मुल्ज़िमान गिरफ़्तार कया असां नवाब शाह मां सिमूं ऐं गैर कानूनी विकिणनि पिया। ऐं जेके सिमूं विकिणियूं उहे नवाब शाह ऐं हैदराबाद मां थियूं ऐं उहे 4 माण्हू उहे पकड़ियासीं। ऐं उन्हनि 4 माण्हुनि में नादरा जा 4 माण्हू हुया, उहे गिरफ़्तार थिया, जेके जाली शनाख्ती कार्ड आहिनि, जाली शयूं करे इहे गिरफ़्तार पिया कनि। उन खां पोइ तव्हांखे त ॿुधाए रिसेंटली कल्ह लाइ ट्रोलियूं जी ॻाल्हि आहे, ट्रोलियूं जी ॻाल्हि आहे। हिते जेके बि फाइनेंसिंग टेररिज्म खे कनि था, उन्हनि मां 4 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। हे जामशोरे मां बि ऐं हिते गुदाम, हिते IDPs ठाहिनि पिया हिते, मतिलबु उहे 4 गिरफ़्तार थिया आहिनि। ऐं हितां हिकिड़ो नॉर्थ वज़ीरिस्तान जो वॾो कमांडर गिरफ़्तार थियो आहे। जेके इहे ॻाल्हियूं इन जे करे असां नथा अचणु चाहियूं जो अञा इहो सॼो प्रोसेस में हले पियो। जेका पुलिस जे हथ में ॻाल्हि आहे उहा। ऐं ॿी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांखे भले में पुलिस जूं कोताहियूं आहिनि, आहे करप्शन तमामु वधियल आहे। पुलिस में हद खां वधीक करप्शन वधियल आहे। एतिरी मां ज़िंदगीअ में करप्शन कोन थी पुलिस में जेतिरी आहे। पर उनजे बावजूदि पुलिस परफॉर्म ॿियनि डिपार्टमेंट जे मुक़ाबले में सुठो पई करे। उन खां तव्हांखे ॿुधायां, मोबाइल टेलीफोन जे ज़रिए असां हिते तमामु वॾे पैमाने ते डिटेक्शन कई आहे। उहा तव्हांखे ॿुधायां 70% डिटेक्शन आहे। 70% माना माण्हुनि जो इहा ज़रूर आहे। असां इन ॻाल्हि में फेल थिया आहियूं त रोके नथा सघूं ॾोह खे। इहो मां मञींदुसि इन ॻाल्हि खे त असां ॾोह खे रोके नथा सघूं। अब्बासी साहब, ॾोहनि खे न रोकण जो सबब छा आहे? इंतज़ामिया सहकार नथी करे या दहशतगर्द तव्हांजी पकड़ में नथा अचनि? उनजा घणा ई सबब आहिनि न इंतज़ाम। मां तव्हांखे ॿुधायां त डिटेक्शन थिए पई 70%। ॾोह रोकण जो न सबब पावर्टी घणी आहे। तव्हांखे मां ॿुधायां, जेके बि IDPs अपर सिंध मां हैदराबाद में आया आहिनि, तक़रीबन उहे माना ईअं सम्झो 70% उहे माण्हू इन में मुलविस आहिनि। अच्छा, ये जेके ॾोह थियनि पिया IDPs, जेके इवन बोर्ड जे इलाइक़े में न आया, बोर्ड में जी बिल्कुल, त इहे सभु अपर सिंध खां हिते आया हैदराबाद में। ऐं नंबर 2, उन खां पोइ ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो त इहो IDPs वारो हुयो त IDPs अचे हिते ॾोह पिया कनि। ऐं नंबर 2, ॿिए अगरि तव्हां हिन हैदराबाद खे अपर सिंध या कराचीअ जे मुक़ाबले में ॾिसंदव, उनजे बावजूदि हितां जो क्राइम घटि आहे कंपेरिज़न में, घटि आहे। लेकिन हाणे छा थियो आहे, जो असां तव्हां सभु माण्हू सिंधी हितां जा जेके आहिनि पढ़िया लिखिया थिया आहियूं, पोइ चऊं था त इहो बि न थिए। पर कार्रवाई जी नोयत त साॻी आहे न अब्बासी साहब? मां चयो कार्रवाई जी नोयत त साॻी आहे न। हिते बि जीअं अहलकारनि खे टारगेट कयो थो वञे, हैदराबाद में बि हाणे कार्रवायूं बिल्कुलु उन ई तरीक़े सां हाणे कयूं पियूं वञनि। ॾोहनि जी जेका नोयत आहे उहा मां चयो साॻी आहे न। मां तव्हां सां इन ते न कंदुसि, मां इन ते इख़्तिलाफ़ कंदुसि। मां इन जे इख़्तिलाफ़ इन जे करे कंदुसि त अॻे पुलिस वारा शहीद न थींदा, हाणे पुलिस वारा शहीद था थियनि। नोयत तब्दील थी वई आहे। असांजी जेका पुलिस आहे न, उहा जीअं हाणे सपोज कर ॾोह थो थिए, किडनैपिंग पई थिए या स्ट्रीट क्राइम पियो थिए, उन सां त टैकल करण जे लाइ पुलिस तयारु आहे। छो त हिन में पुलिस खे कुझु न कुझु नो हाउ मिलियल आहे त कीअं कजे, छा कजे, छा कजे। हे जेकी जिहादी तंज़ीमूं आयूं आहिनि, जिन जिहाद जे लाइ मतिलबु पहिरियों चंदो कटऊं, पोइ कश्मीर में विढ़िया, पोइ अफ़गानिस्तान में विढ़िया, पोइ हिते आया, हिते अची विढ़िया। त इन्हनि जे लाइ पुलिस खे हाणे असांखे तब्दील करणो पवंदो। जेको कन्वेंशनल पुलिस हुई सिर्फ़ु चोर, ठगी, चोरी ऐं किडनैपर ऐं इन्हनि खे पकड़ण जे लाइ, हाणे टेररिज्म सां वेहण जे लाइ पुलिस एतिरी ट्रेंड हितां जी न थी आहे। इनखे ट्रेंड ज़रूर करणी पवंदी त इन्हनि जी ट्रेनिंग खे टेररिज्म खे रोकण जे लाइ। टेररिज्म जे लाइ घुर्जे असांखे बुलेट प्रूफ जैकेटूं घुर्जनि, कैमरा बि घुर्जनि, इहे जेको माना थिए टेलीफोन टेप करण जो असां वटि हिन महिल ताईं न आई आहे का। सॼी दुनिया में टेलीफोन टेपिंग जेका आहे पुलिस जो अख़्तियार आहे। हर पंजाब में आहे, हर सूबे में आहे, सिर्फ़ु सिंध सूबे में पुलिस टेलीफोन टेपिंग जो पुलिस वटि अख़्तियार कोन्हे। जॾहिं त फेयर ट्रायल एक्ट अची चुको आहे, फेयर ट्रायल एक्ट में आहे त असां मतिलबु पुलिस अथराइज़्ड आहे टेलीफोन टेप करण जी या हर चीज़ करण जी। सो इहे जेके तव्हांखे 2-3 ॻाल्हियूं ॿुधायूं, इहे जॾहिं पुलिस खे मिली वयूं ऐं पुलिस जी नियत बि थी, नियत बि वॾी इम्पोर्टेंट आहे। छो त हिते पुलिस जी नियत कुझु घटि ॾिसां थो ऐं मतिलबु ॿियनि धंधनि में, करप्शन में, इन्हनि में वधीक मुलविस ॾिसऊं था। नियत बि पुलिस जी जॾहिं ठीक थी ऐं जॾहिं इहे इन्हनि खे स्ट्रक्चर मिली, कुझु चंद ऑफिसर आहिनि जेके कमु कनि पिया, तमामु भला ऑफिसर बि आहिनि जेको कमु कनि पिया मतिलबु। लेकिन नियत ऐं इहा जेका हुकूमत या जेका वधि में वधि असांखे ॾींदी सपोर्ट या फाइनेंसिस
टेक्नोलॉजी ईंदी त पोइ इंशाल्लाह कुझु न कुझु। ऐं नंबर 2 अवाम जी सपोर्ट आहे, अवाम जी अंदरि अवाम ॾाढो तंग आहे, अवाम चए थो त भई तमाशो बंदि थिए। अब्बासी साहब जिन पुलिस एहलकारनि खे, नंढनि पुलिस एहलकारनि खे हाणे निशानो ठाहियो थो वञे, तव्हां सम्झो था त जेकॾहिं उन्हनि एहलकारनि जा कातिल, उन्हनि खे क़तल कंदड़ जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया त पुलिस में हिकिड़ो अदम तहफ़ुज़ वारी सूरत-हाल तव्हां नथा सम्झो त पैदा थींदी? इहा तव्हांजी सही ॻाल्हि आहे। इनजे करे मां तव्हांखे ॿुधायां, असां पहिरियों मौक़े ते वियासीं, सिर्फ़ु इन जे करे वियासीं, फर्ज़ हुयो असांजो, लेकिन उन्हनि सां गॾु बीठा हूंदा आहियूं। तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, उहा इहा आहे, इहो वधीक डिटेल थी वेंदी। हे सिलसिलो कॾहिं खां शुरू थियो? 2-3 सालनि खां शुरू थियो आहे। जॾहिं मनोज कुमार हुयो हिते आईओ हुयो, हिंदू हुयो ऐं सब इंस्पेक्टर हुयो, हुनखे क़तल कयो वियो त उनजो माण्हू गिरफ़्तार थियो। उनजो फरहान नालो आहे, हरकतुल मुजाहिदीन जो आहे, ऐं उन ते 15-20 केस आहिनि। उते हिते बि किलिंग कई ऐं उहो गिरफ़्तार थियल आहे, फरहान हिकिड़ो आहे, ऐं उन सां 2-3 ॿिया माण्हू आहिनि जेके गिरफ़्तार अञा न थिया आहिनि। मतिलबु उन्हनि जे कोशिशुनि में लॻा पिया आहियूं। तो चवण जो मुंहिंजो जो मक़सदु इहा आहे त पुलिस जी किलिंग थिए पई, अदम तहफ़ुज़ जो कोशिश सां इहा ई कयूं पिया त अदम तहफ़ुज़ खे ख़तमु कयूं। हाणे केतिरा कामयाब विया आहियूं, केतिरा नाकाम विया आहियूं, इहो तव्हां मीडिया पब्लिक इनखे असेस करे सघे थी। असां पंहिंजे हिसाब सां कोशिश कयूं पिया। अब्बासी साहब, आख़िरी सवाल तव्हां खां करणु चाहींदसि त ईद जो मौक़ो आहे, गहमा गहमी आहे, बाज़ारनि में, मार्केटनि में, पब्लिक प्लेसिस ते तमामु घणी रश हूंदी माण्हुनि जी, पुलिस बि उते मुक़ररु हुजे थी, त कीअं मुमकिन बणायो वेंदो त पुलिस एहलकारनि जूं जानूं बि महफ़ूज़ रहनि ऐं अवाम खे सिक्योरिटी ॾींदड़ एहलकार जेके आहिनि पंहिंजी ड्यूटी बि निभाए सघनि ऐं अवाम बि महफ़ूज़ रहे? उनमें असां इहो कयो आहे, हाणे त इहो कयो आहे त पहिरियों त पुलिस खे ट्रेनिंग सुबुह जो कोर्सिस हिननि जा करायूं था, रोल कॉल में हिननि खे सम्झायूं था त कीअं तव्हां पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट कयो। ऐं नंबर 2 बुलेट प्रूफ जैकेट्स पाए वञनि। ऐं नंबर 3 गॾु हुजनि, 2 या 3 मोबाइलूं हुजनि, ऐं मोटरसाइकिल में आहिनि त 2 या 3 जेके आहिनि से मोटरसाइकिलनि ते हुजनि त जेकॾहिं सपोज हिकिड़े के अंदरि हमिलो थो थिए त ॿियो हुननि खे प्रोटेक्ट करे सघे। इहो हिकिड़ो त थियो। ॿियो इहो त मेनली मक़सदु इहो आहे त इहे माण्हू गिरफ़्तार थियनि। तव्हांखे ॿुधायां, माण्हुनि जो गिरफ़्तार थियनि तमामु इम्पोर्टेंट आहे, या मरण हिननि जो तमामु इम्पोर्टेंट आहे। ऐं उन्हनि जे लाइ असां कोशिश में आहियूं त इनशाला होपफुली आहियूं त मतिलबु इहो थी वेंदो इनशाला कमु। छो त बेसिकली हिन खां बग़ैर इहो कमु थींदो कोन। छो त इहो त सिपाही त हाणे बैंक ते बि बीठो आहे, सिपाही त कंहिं ॿी जॻह ते बि बीठो आहे, ऐं तंहिंजे करे हिकिड़ो सिपाही, असां कोशिशि इहा था कयूं त हिकिड़ो सिपाही किथे न बीहे, ऐं प्राइवेटली उहो वञी सघे थो, किथे घर थो वञे, किथे काॾे थो वञे, त इहो त माना हिकिड़ो जेको आहे इनखे त माण्हू प्रोटेक्शन नथो ॾेई सघे। मतिलबु तंहिंजे लाइ ज़रूरी आहे त हिननि जो वधिजणु ज़रूरी आहे तमामु। पर हाणे जीअं त रमज़ान आहे, ईद आहे, त मतिलबु असांजी कोशिशि इहा आहे पब्लिक बि हिन सां सेफ्टी रहे ऐं पुलिस बि सेफ्टीअ सां कमु थिए। असांजी कोशिशि आहे त इहे माण्हू गिरफ़्तार थियनि जेका उन खां पोइ कुझु न कुझु सुकून थींदो। वॾी महिरबानी अवां जी अब्बासी साहब, सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ। नाज़रीन, असां सां DIG सनाउल्लाह अब्बासी साहब लाइन ते जीअं तमामु बहितर नमूने असांखे ब्रीफ कयो, इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त हैदराबाद में अहिड़नि शकी माण्हुनि जूं न सिर्फ़ु आबादियूं आहिनि बल्कि उन्हनि पंहिंजा कारोबार शुरू करे छॾिया आहिनि, मशकूक क़िस्म जूं उन्हनि जूं एक्टिविटीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ ॿोलियूं उहे ॻाल्हाइनि था जेके मक़ामी उते हैदराबाद जे रहंदड़ माण्हुनि खे सम्झ में नथियूं अचनि। ॿियो वॾो इंकशाफ जेको उन्हनि कयो त हैदराबाद में 800 मदरसा खुली चुका आहिनि जंहिंमें 50,000 तालिब इल्म पढ़नि था। यकीनन इहा इंतिहाई तशवीश जी ॻाल्हि आहे, इहा इंतिहाई जेका आहे फ़िक्र जो लम्हो आहे त हैदराबाद जहिड़े, कराची खां पोइ हैदराबाद जहिड़े शहर में बि कालदम तंज़ीमनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जेको पंहिंजो नेटवर्क मज़बूत करे छॾियो आहे, उन जा नतीजा इहे नज़र अची रहिया आहिनि त हाणे पुलिस एहलकारनि खे टारगेट करे मारियो पियो वञे। फौरी तौर ते उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको टारगेटेड ऑपरेशन न सिर्फ़ु कराची में हली रहियो आहे, हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे ॿियनि शहरनि में बि इन ऑपरेशन जो दाइरो वधायो वञे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।